अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां तव्हांजो पंहिंजो ॼातल सुञातल सिलू। जी हाँ, तव्हांजे लाइ अॼु हिकु ब्रेकिंग न्यूज़ खणी आयो आहियां। जी हाँ, ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन, तव्हां यकीनन परेशान हूंदा त बरसाति कोन पई पवे, त असांखे मौसमियत खाते वारनि इहो ॿुधाए छॾियो आहे त बरसातुनि जो हिकिड़ो तमामु वॾो सिलसिलो जेको भारत खां, इंडिया खां, हिंदुस्तान खां असांजे सिंध में दाख़िल थिए पियो ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसाति तमामु ख़तरनाक हद ताईं पवे पई न बल्कि पवण वारी आहे। जी हा, बिल्कुलु 24 तारीख़ खां वठी 1 तारीख़ ताईं तमामु ख़तरनाक हद ताईं बरसातूं पवंदियूं ऐं इन बरसातुनि में तमामु घणा नुक़सान थींदा ऐं इन नुक़साननि खां बचण जे लाइ तव्हां के जदीद उपाय वठो ऐं उन्हनि उपायनि जे करे तव्हां नुक़सान खां बची सघंदो। त यादि रखो, 24 तारीख़ खां वठी 1 तारीख़ ताईं ख़तरनाक हद ताईं बरसातूं पवण जो अंदेशो आहे, बल्कि पूरी पक आहे। असांखे त पूरी पक मिली आहे ऐं तव्हांखे फेसबुक ते ॿुधायूं पिया ऐं यूट्यूब ते ॿुधायूं पिया त पूरी पक आहे त हीउ बरसातुनि जो सिलसिलो तमामु ख़तरनाक हद ताईं असांजे सिंध में, असांजे पाकिस्तान में शुरू थियण वारो आहे। फेसबुक की फूक करे रुगो फूकूं ॾियण में पूरायो सॼो माण्हुनि खे ढिजारनि में पूरायो त बसि। ऐं अॼु थी बरसाति अचे, सुभाणे अचे, महीनो हलंदी, 2 महीना हलंदी, 15 ॾींहं हलंदी। अड़े हिते त हिकिड़ो पूरो मींहं जो कोन पियो आहे, छो त माण्हुनि खे परेशान करियो। ऐं अव्हांखे ख़बर न आहे त हीअ बरसातूं कुदरती तरीक़े सां कुदरत वारो बरसाईंदो आहे। अव्हांजे हथ में आहे ऐं जो अव्हां माण्हुनि खे ढिजारियो पिया। ख़बरदार जो अव्हां माण्हुनि खे परेशान कयो आहे, न त सुठो कोन थींदो, सम्झे? हा, सम्झी त वियोसि मामा, पर फेसबुक ते जेको तेको अचे पंहिंजी फूक ॾियो छॾे त बरसाति अचे पई। मूं सोचियो थोरो आऊं 2 टे व्यू वठी वठां। ख़बर आमी ॿुधी छॾियो हिन फेसबुक की फूकरनि जे चवण ते मतां कॾहिं बि मतां लॻो। हा, बरसाति कुदरती आहे, दुआ करियो पाणी बरसाति पवंदी। माना रब जी रज़ा में राज़ी रहो।